बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तो हू पंहिंजे क़ीमती ख़्यालनि सां इज़हार फरमाइनि। अब्बास फाउंडेशन मोहतरम शेख अब्दुल्ला साहिब, थाने बुला खान या नायब नाज़िम ब्यास मुतल्लिक़ीन, इन डिवीज़न ज़िले जा ऑफिसर साहिबान, मुअज़्ज़िज़ साहिबान जेके मथे स्टेज ते वेठल आहिनि, साईं हादी बख़्श, डॉक्टर भवन ऐं सुञाणा थोरनि खे, ॿिया सभु जेके साईं मिस्टर आडवाणी, डॉक्टर आडवाणी, मनकलाणी सभु जेके आहिनि, ऐं सभु हाज़रीन कराम जेके हिते वेठल आहिनि ऐं जेके घोट हिते आयल आहिनि, तन समूरनि खे अस्सलाम वालेकुम ऐं घणियूं घणियूं मुबारकूं। मुंहिंजा साईं, आऊं निहायत हिकु न्याज़मंदीअ सां तव्हां वटि पहुतो आहियां। मूंखे जॾहिं ख़बर पई त हीअ महफ़िल थी रही आहे ऐं शेख साहिब जिन जे कोशिश सां थी रही आहे ऐं कोहिस्तान में थी रही आहे, तिन महफ़िल जी अज़मत ऐं अहमियत खे महसूसु कंदे मूं सम्झो त आऊं हिते हाज़िर थियां। आऊं सदात जे लाइ हिते कोन पहुतो हुउसि, हीअ शेख साहिब जी महिरबानी आहे, शायदि ख़ुशबख़्ती आहे मुंहिंजी जो हिन सुठी महफ़िल में मूंखे तव्हां एज़ाज़ु ॾिनो आहे, जंहिंजो आउं एतिरो लाइक़ु कोन आहियां, ऐं ख़ादिम आहियां। महाल कोहिस्तान या हाणे असीं चऊं था थाणो बुला खान, हीउ सॼो जेको अव्हांजो सिलसिलो आहे हिते जाग्राफ़ी तौरु या तारीख़ तौरु वॾी अहमियत वारो आहे, तमामु वॾी अहमियत वारो आहे। असीं हिन चऊं त असां कोई हिते रेगिस्तान जा आहियूं, हिते पाणी कोन्हे, हीअ असां वटि कोन्हे, असां वॾी हिमत सां पंहिंजी ॻाल्हि खे पेश कयूं त बहितरु आहे। मुंहिंजे ख़्याल में हीउ तव्हांजो ख़ितो आहे जो 19वीं सदी जे आख़िर में जॾहिं बॉम्बे गवर्नमेंट हुई, तॾहिं हिन ख़िते खे केतिरनि हिसनि में विरहायो वियो, हिते जा चङा सभु चूंडिया विया, हिते जो निज़ाम पुख़्तो कयो वियो ऐं उहो अमन वारो निज़ाम हलंदो बि आयो। तव्हांजो उहे जागीरूं रद्द थियूं हाणे हिन पाकिस्तान खां पोइ, तंहिंजे लाइ बि तव्हांजा माण्हू काफ़ी हुन कोर्टनि में विया त उहे ॻाल्हियूं अॻियूं रद्द न थियनि। बहरहाल असां अॻिते वधंदा था हलूं पिया, तरक़ी कंदा था हलूं पिया, पर हिते वरी तारीख़ आहे। तव्हां जो मुक़ाम तव्हांजो, तव्हां ॾिठो हूंदो, हिकिड़ो दुनिया जे वॾे में वॾे हिकिड़े मेट्रोपॉलिटन हिकिड़ी आहे जेका पुराणी आसार क़दीमा, जंहिंखे ॾिसणु घुरिजे। असां कोशिशि कई आहे घणे वक़्त खां वठी मूं हिते त किन का ख़िदमत करियां, उते उन मुक़ाम खे असां महफ़ूज़ करायो आहे, छाकाणि जो पुराणी तारीख़ आहे आसार क़दीमा जी तरफ़ां। डॉक्टर भवन खे कुझु ख़बर आहे किन ॻाल्हियुनि जी, ऐं हिते ईंदो पे रहियो आहियां त हिते जूं जेके बि तहज़ीबी तमदनी जेके बि ॻाल्हियूं आहिनि, लोक अदब जूं ॿियूं सभु सिलसिला हिन कोहिस्तान जा जेके आहिनि से असां न फ़क़ति तौर पे हितां जी ॿोली, हिते जो ख़ासि लफ़्ज़ जेके आहिनि तन खे असां मुताले कयूं ऐं हितां जा जेके बि राज आहिनि तन खे असां सम्झूं, उन ते सोचूं ऐं उन्हनि जूं के ख़ूबियूं आहिनि तन खे असां बयानु कयूं। इहे ख़ूबियूं सभु तारीख़ी पंहिंजी जाइ ते, पर हिन हाल में मौजूदा वक़्त में मुंहिंजे नाक़िस ख़्याल में सॼी सिंध में जेकर को सुहिणे में सुहिणो कमु, सुठे में सुठो कमु ऐं ख़ानगी लेवल ते थी रहियो आहे ते तव्हां वटि थी रहियो आहे, ऐं उन जे लाइ शेख साहिब खे जेतिरियूं मुबारकूं था ॾियूं ते थोरियूं आहिनि। केरु थो एतिरो कमु करे, ऐं जेके इहे असां इन तरीक़े सां जेका असांखे पंहिंजे सिंध खे अॻिते साओ करिणो आहे, सॼे पंहिंजे मुल्क बल्कि पंहिंजे मुल्क खे सॼे खे अॻिते करिणो आहे, त हिन क़िस्म जूं जेके ख़िदमतूं आहिनि, हिन क़िस्म जा सिलसिला थियणु घुरिजनि। मूंखे त हैरानी आहे ऐं ख़ुशी जी ॻाल्हि आहे, ऐं सिंध जे जेके ॿिया तबिका आहिनि, जेके बि ॻोठ आहिनि, जेके बि ॿिया राज आहिनि, तन खे आउं चवंदुसि त अची ही तव्हांजो ही लकाउ ॾिसणु अची त हिते जेके स्टेज ते माण्हू वेठल आहिनि, सभु कम्यूनिटी जा माण्हू हिते मौजूदु आहिनि, हिते जेके घोट आहिनि किथां किथां आया आहिनि, कहिड़े तरीक़े सां हीअ सुहिणे तरीक़े सां हिकिड़ी ॻाल्हि थी रही आहे जो हिकिड़ी लिखण जहिड़ी ॻाल्हि आहे, हमेशह लाइ क़ाइमु रहंदी। हीअ त हिकिड़ी अहिड़ी ॻाल्हि आहे जंहिंखे कलमबंदि कयो वञे। शेख साहिब खे अर्ज़ु आहे जीअं पाण चई हिन क़िस्म जो ही टियों जेको आहे प्रोग्राम पाण कयो अथनि, इन खे लिखिजे, इहा हिकिड़ी वॾी तारीख़ आहे, उन खे छापिजे। ऐं निहायत ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो असांजा ॿ TV चैनल जेके मशहूरु आहिनि से मौजूदु आहिनि,
मीडिया मौजूदु आहे हिन ॻाल्हि खे अॻिते वधायो वञे ताकी ॿिया बि सभु सबक़ु सिखनि हीअ सबक़ु सिखण जहिड़ी ॻाल्हि आहे आउं पंहिंजे सां चवां थो त मूं घणो कुझु ॾिसी हिते सिखियो आहे निहायत मूंखे ख़ुशी थी आहे त सिंध में अहिड़ा बि इदारा मौजूदु आहिनि जेके हीउ कमु करे रहिया आहिनि ऐं असांजा घोट जेके आहिनि किथां किथां वीचारा आया आहिनि मूं शेख साहिब जिन खां पुछियो चई थाणे बुला खान जी हर कुंड खां पाण पढ़ी ॿुधायईं इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे त असां ग़रीब जेके न फ़क़ति ग़रीब पर असांजा भाउ आहिनि असांजे पंहिंजा वतन जा बहितरीनु माण्हू आहिनि तन वटि असां उन सां पाण खे मिलायूं ऐं उहे इन सम्झनि त उहे अकेला आहिनि ऐं उनखे अॻिते ऐं जेके समाजी जेके ख़िदमत कंदड़ आहिनि केतिरा हींअर ऐलान थिया आहिनि के कराची जा साईं आहिनि के हितां जा साईं आहिनि हितां जूं ख़ुदि जेके आहिनि शख़्सियतूं आहिनि उन्हनि हिन कम में अॻिते भारो वरितो आहे बड़ी ख़ुशी जी ॻाल्हि आहे इहे लिखण जहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि त ॿियनि जे लाइ इहे सबबु बणिजनि आउं वरी बि अर्ज़ु कंदुसि त आउं हिते तकरीर करणु कोन आयो आहियां आउं त पाण पंहिंजे सिर हिते आयुसि त आउं अची शेख साहिब सां मिलां हींअर ॻाल्हि कई असांजे शेख साहिब हिते वॾा वॾा माण्हू थी गुज़रिया आहिनि सभु वॾा माण्हू आहे मलिक सिकंदर ख़ान ऐं पी ग़ुलाम रसूल शाह या ॿिया घणा माण्हू तव्हांजे हिते मुल्क जा तमामु लाइक़ु माण्हू आहे जिन सां मुंहिंजूं मुलाक़ातूं हुयूं ऐं हींअर बि उहे लाइक़ु माण्हू घणेई हिते मौजूदु आहिनि पर ॿिया बि तव्हां चओ त बिटाई साहिब जो कलाम पढ़ंदा आहिनि त हू मोहम्मद अज़ीम साहिबु हो जंहिंजो अवां ज़िक्र कयो मोहम्मद अज़ीम साहिबु दुरेजी जो उमिद अली ख़ान जो उन सां गॾु मूं हुनखे ॾिठो साॾे मोहम्मद ख़ान इहे सभु सुञाणनि था उनखे वॾो हिकिड़ो लाइक़ु माण्हू हो जंहिंखे वॾी ख़बर हुई ऐं अहिड़े ख़बर वारा माण्हू हिते मौजूदु आहिनि ऐं उमेद ही अवां जेको सिलसिलो शुरू कयो आहे फ़क़ति इहो हिकिड़ो नमूनो बणिजे सॼी सिंध जे लाइ इहा हिकिड़ी बहितरीनु ॻाल्हि थींदी त हीउ नमूनो सॼी सिंध लाइ बणिजे जिथे किथे शेख अब्दुल्ला साहिब जहिड़ा माण्हू पैदा थियनि ऐं अवां जेके सभु मुखैर आहियो हज़रात उहे ऐं हीउ जेको सॼो निज़ाम हीअ सॼी सूरत हाल जेका ॾिसां थो इहा हिकिड़ी निहायत नेक फ़ाल आहे त असां सिंध वारा जेके आहियूं से अॻिते वधी सघंदासूं ऐं इनशा हीउ सॼो मुल्क तरक़ी करे सघंदो अवां जी महिरबानी वॾी महिरबानी